अस्सलामुअलैकुम नाज़रीन, कौमी न्यूज़ सां गॾु मां हासिल मेंगल अचो त तव्हांखे ताज़ा तरीन ख़बरूं खां आगाह कंदा हलूं। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर दादू फिदाउसिन पवण जी रिपोर्ट मुताबिक़ दादू जे वार्ड नंबर 2 यूसी 4 ॻोठ कमालुद्दीन सोलंकी ज़िंदगी जे समूरनि सहूलियतुनि खां वांझियल आहे। ॻोठ जे रहावासिन क़ौमी न्यूज़ सां ॻाल्हि ॿोल कंदे चयो आहे त ई ॻोठ बुनियादी सहूलियतुनि ख़ासि करे वाटर सप्लाई ऐं ड्रेनेज जो सिस्टम बिल्कुल भी ना है। थोड़े घणे बरसात पवण ते इतां जा रहवासी जंहिंमें पीरसन मर्द औरतूं स्कूल वेंदड़ ईंदड़ मासूम ॿार न्याणियूं टीचर्स ऐं बीमार माण्हुनि खे तकलीफ़ सां मुंहुं ॾियणो पवे थो। ई वार्ड दादू म्यूनिसिपल जे वाइस चेयरमैन अहमद नवाज़ सोलंकी जे तक में शामिल आहे। ॻोठाणनि इहो बि ॿुधायो त इंतज़ामिया खे बार बार दरख़्वास्तूं करण जे बावजूद बि इंतज़ामिया को तदारुक करण लाइ तयारु न आहे। वॾी ॻाल्हि इहा आहे त ई ॻोठ दादू जे MNA रफ़ीक अहमद जमाली जे राइशगाह जे बिल्कुलु भरिसां आहे। उन जे बावजूद बि इन ॻोठ जा मसइला हल न थी सघिया आहिनि। म्यूनिसिपल दादू जे नाअहली जे करे सॼो ॻोठ गंदगी जे वट चढ़ियल आहे। ॻोठ कमालुद्दीन सोलंकी जे रहवासिन वज़ीर आला सिंध ज़िले इंतज़ामिया दादू MNA रफ़ीक जमाली MPA पीर मुजीब ऐं ॿियनि वस वारनि इदारनि खां मुतालबो कयो आहे त असांजे ॻोठ जा मसइला हल कया वञनि। ॿी सूरत में हितां जो अवाम एहतिजाजी मुज़ाहिरा ऐं बुख हड़ताल करण जो हक़ रखे थो।